नमाज़ अगर थी वयूं आहिनि ज़िंदगी में, त उहो बहितरीन अमल कहिड़ो आहे त उन जूं क़ज़ा नमाज़ सही तरीक़े सां अदा थी वञनि? जेतिरे ताईं क़ज़ा नमाज़ुनि जो तालुक़ आहे त इंसान खे पंहिंजूं जेके बि नमाज़ूं उन जूं घुसियल आहिनि, उन जे मथां लाज़िम आहिनि, उहा मिसल कर्ज़ जे आहिनि। उहे नमाज़ूं हर हाल में उनखे अदा करणियूं आहिनि। पंहिंजो अंदाज़ो लॻाईंदो जॾहिं खां वठी हू बालिग़ थियो आहे ऐं मौजूदा एज ताईं, जेका बि हुनजी मौजूदा एज आहे, उन वक़्त ताईं जेके बि नमाज़ूं हुन खां गुज़िरियूं आहिनि, उहे टोटल नमाज़ूं आहिस्ता आहिस्ता करे मुकमल अदा कंदो। बाक़ी बास माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त रमज़ान जे अंदरि 4 रकातूं नमाज़ पढ़नि था क़ज़ा उमिरि जे हिसाब सां, ऐं हू सम्झनि था त अहिड़े तरीक़े करण सां असांजूं टोटल नमाज़ूं अदा थी वेंदियूं आहिनि। इहो ग़लति आहे। कॾहिं बि अहिड़े तरीक़े सां नमाज़ूं क़ज़ा हुनजे ज़िम्मे कान साक़ित थींदियूं। हर हाल में जेके नमाज़ूं हुन जूं क़ज़ा थियल आहिनि, हर हाल में उनखे उहे पंहिंजूं नमाज़ूं पूरियूं करणियूं आहिनि, नमाज़ूं पढ़णियूं आहिनि। अहिड़े कंहिं बि ॻाल्हि सां, जो हिकिड़ो नफ़िल पढ़ण सां हुनजे मथां जेके बि उमिरि में नमाज़ूं फ़र्ज़ क़ज़ा थियूं आहिनि या वाजिब क़ज़ा थिया आहिनि, त उहे नफ़िल पढ़ण सां उनजे मथां साक़ित हरगिज़ हरगिज़ न आहिनि थींदा। यादि रखणु घुरिजे त हर हाल में उनखे उहे पंहिंजूं नमाज़ूं पूरियूं करणियूं आहिनि।